मोहनजोदड़ो में नाले वारे लेखक सारंग माछी जी वरसी मल्हाए खेसि भेटा पेश कई वई। सिंधी अदबी संगत शाख डोकरी ऐं उस्ताद अब्दुर्रहमान समाजी तंज़ीम पारां ॻोठ विकड़ो में नामियारे क़ौमी अॻवान लेखक ऐं समाज सुधारक सारंग माछी जी वरसी तक़रीब मुनक़द कई वई। तक़रीब जी सदारत नामियारे दानिश्वर ऐं लेखक अताउल्ला उनर कई, जॾहिं त महिमान ख़ासि तौरु नामियारो लेखक निसार शाहीन हो ऐं एज़ाज़ी महिमाननि में इकरार पीरज़ादो, सत्तार हुलियो, ईसा मेमण ऐं सराई फज़ल संदेलो शामिल हुआ। तक़रीब में मेज़बान तौर सात शाख डोकरी के सेक्रेटरी ज़हीर बिस्मिल ऐं सारंग माछी जे वॾे फर्ज़ंद ज़ाहिद सोलंकी के स्टेज ते विहारियो वियो। तक़रीब में क़ौमी रागी सजण सिंधी ज़ाहिद जूनेजो, भागचंद ओड, ज़ुबैर जखरो ऐं सिराज सोलंकी सारंग माछी जी ज़िंदगी ऐं जदोजहद ते रोशनी विधी। उन मौक़े ते हुननि चयो त सारंग माछी कमिटेड क़ौमी अॻवान हो, जे पंहिंजे समूरी ज़िंदगी सिंधी माण्हुनि जे हक़नि लाइ जदोजहद कंदे गुज़ारी। हू घणो पढ़ियो ऐं बासलाहियत लेखक ऐं मुतरजम पिणु हो। हुननि जो वधीक चवणु हो त असांजे समाज खे सारंग माछी जहिड़नि बेलूस किरदारनि जी ज़रूरत आहे।